बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 22 दर्जे 8 मां, जंहिंजो उनवान आहे साइंसी तरक़ी। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे सबक़ जे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ ईजाद माना खोजना, लफ़्ज़ तलक़ीन माना सम्झाणी, लफ़्ज़ रफ़्तार माना तेज़ी या हलण, लफ़्ज़ शुआ माना तजलो या रोशनी, लफ़्ज़ मुफ़ासिलो माना पंध या विछोटी, लफ़्ज़ मसनूई माना हथरादू या नकुली, लफ़्ज़ तजर्बो माना आज़माइश, लफ़्ज़ मुशाहिदो माना नज़ारो या मुआइनो, लफ़्ज़ दरियाफ़त माना ॻोल्हण। पोइ लफ़्ज़ आहे हलचल माना अफ़रा तफ़री या तहरीक, लफ़्ज़ नामुमकिन माना न थियण जोगा, लफ़्ज़ तदबीरूं माना इंतज़ाम या उपाउ, लफ़्ज़ वसीले माना ज़रिए, लफ़्ज़ वाक़ुफ़ माना आगाह या ॼाणण, लफ़्ज़ तकड़ी माना फ़ौरन, लफ़्ज़ ख़लाई माना ज़मीन ऐं आसमान जे विच वारी जाइ, लफ़्ज़ कुंड कुड़छ माना हर हंधि, लफ़्ज़ ज़रूरत माना घुर्ज। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब लिखो। नंबर पहिरियों सवाल, ज़रूरत ईजाद जी माउ आहे जो मतिलब छा आहे? जवाब, ज़रूरत ईजाद जी माउ आहे जो मतिलब ही आहे त जॾहिं कंहिं शइ जी ज़रूरत महसूसु थींदी आहे त उनखे ठाहिण या ॻोल्हण लाइ कोशिश कई वेंदी आहे। नंबर ॿियो सवाल, टेलीफ़ोन कॾहिं ऐं कंहिं ईजाद कई? जवाब, टेलीफ़ोन 150 साल अॻु ग्राहम बेल नाले साइंसदान ईजाद कई। नंबर टियों सवाल, इब्तिदाई दौर में कंप्यूटर कहिड़ो हो? जवाब, इब्तिदाई दौर में कंप्यूटर तमामु वॾो हूंदो हो ऐं तमामु महांगो बि हूंदो हो। नंबर चोथों सवाल, कंप्यूटर अॼुकल्ह कहिड़ियुनि जदीद सूरतनि में इस्तेमालु थिए थो? जवाब, कंप्यूटर अॼुकल्ह फ़ोन, मोबाइल फ़ोन, लैपटॉप, आईफ़ोन ऐं टैबलेट जहिड़ियुनि जदीद सूरतनि में इस्तेमालु थिए थो। नंबर 5 सवाल, साइंसी तरक़ीअ जा फ़ाइदा ॿुधायो। जवाब, साइंसी तरक़ीअ जा घणा ई फ़ाइदा आहिनि, जिन मां कुझु फ़ाइदा हेठि ॾिजनि था। साइंसी तरक़ीअ जे करे दुनिया जा माण्हू तकिड़े राब्ते में अची विया आहिनि, पंहिंजे आस पास वारी माहौल ते नज़र रखंदा आहिनि, मुसीबत में घिड़ियलनि जी बर वक़्त मदद लाइ पहुची सघिजे थो, नयूं शयूं ईजाद करे ख़ुदि कफ़ील थियण जी कोशिश थी रही आहे, मौसमनि ऐं आफ़तुनि
खां बचण लाइ बर वक़्तु इंतज़ाम करे सघिजे थो। नंबर 6 सवाल टेलीविज़न मोबाइल फ़ोन ऐं कंप्यूटर जी ग़लति इस्तेमाल जा नुक़सान बयानु करियो। जवाब टेलीफ़ोन टेलीविज़न मोबाइल फ़ोन ऐं कंप्यूटर जो ग़लति इस्तेमालु ॿारनि खे पढ़ाईअ खां दूरि करण जो सबबु बणिजी रहियो आहे। उन करे ॿारनि जी सिहत ते ख़राबु असर पइजी रहिया आहिनि। टेलीविज़न वग़ैरह जी स्क्रीन मां निकिरंदड़ शुआ ॿारनि जी नज़र खे कमज़ोर कनि था। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखी जुमलनि में इस्तेमालु करियो। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे ईजाद माना खोजना। जुमिलो लिखंदासीं ज़रूरत ईजाद जी माउ आहे। लफ़्ज़ आहे तलक़ीन माना हिदायत। जुमिलो लिखंदासीं साइंसी ईजादनि खे सही इस्तेमालु करण जी तलक़ीन करणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे रफ़्तार माना तेज़ी या हलणु। जुमिलो लिखंदासीं राकेट जी रफ़्तार तेज़ हूंदी आहे। पोइ लफ़्ज़ आहे मसनूई माना हथरादू। जुमिलो लिखंदासीं मसनूई ख़िलाई सियारा फ़िज़ा में मोकिलिया विया आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे शुआ माना किरणो। जुमिलो लिखंदासीं टेलीविज़न जी स्क्रीन मां शुआ निकिरंदा आहिनि। जीम हेठि ॾिनल इस्तिलाहनि जी सम्झाणी ॾियो। इस्तिलाह आहिनि पेर पाइणु जबल झाॻणु खिली खीकारणु चप चोरणु दूंहीं दुखाइणु मुंहुं मोड़णु। जी दोस्तों, हाणे इस्तिलाहनि जी सम्झाणी लिखंदासीं। इस्तिलाह नंबर पहिरियों पेर पाइणु सम्झाणी कही अचणु या हली अचणु। नंबर ॿियो इस्तिलाह जबल झाॻणु सम्झाणी ओखो सफ़र करणु। नंबर टियों इस्तिलाह खिली खीकारणु सम्झाणी ख़ुशीअ सां ॻाल्हाइणु। नंबर चोथों इस्तिलाह चप चोरणु सम्झाणी ॻाल्हाइणु। नंबर पंजों इस्तिलाह दूंहीं दुखाइणु सम्झाणी झेड़ो मचाइणु। नंबर छहों इस्तिलाह मुंहुं मोड़णु सम्झाणी नफ़रत करणु। दाल सबक़ में ॾिनल साइंसी ईजादनि जा नाला ऐं कम बयानु करियो। जवाब सबक़ में ॾिनल साइंसी ईजादनि जा नाला ऐं कम हेठि ॾिजनि था। नंबर पहिरियों ईजाद रेडियो कम तफ़रीही ऐं मालूमाती प्रोग्राम पेश करण जो ज़रियो। नंबर ॿियो टेलीफ़ोन या मोबाइल कम हिक ॿिए सां परे खां ॻाल्हाइण जो ज़रियो। नंबर टियों ईजाद टेलीविज़न कम तफ़रीही ऐं मालूमाती प्रोग्राम खे हूबहू अंदाज़ में ॾेखारणु। नंबर चोथों ईजाद कंप्यूटर कम हर क़िस्म जा प्रोग्राम ॾिसण पढ़ण जो ज़रियो ऐं काग़ज़ ते मुंतक़िल करण जो ज़रियो। नंबर पंजों ईजाद ख़िलाई सियारा कम फ़िज़ा में मौजूदु रही आस पास जी मालूमात ॾियणु। नंबर छहों ईजाद राकेट कम फ़िज़ा में उॾरी ज़मीन ते पहुची मालूमाती तहक़ीक़ हासिल करे कारवाई करणु।